बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अज असां सिंधी 12 किताब के हवाले से यानी ईसी किताब के हवाले से सबक 11 सिखंदासीं। सबक 11 में कड़ा अखर, कड़ा आवाज़ ऐं कड़ा लफ्ज़ इस्तेमाल थियन था, अज असां उहो मुकम्मल तौर ते समझंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल के सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन के भी प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं वक्त ते पहुची सके। ऐं याद रहे तो हर सुठी गाल सवाब जारिया में शामिल है। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंद अचे तो कंहिं न कंहिं सां ज़रूर शेयर कयो। सो हलूं था पंहिंजे क्लास जे तरफ। सबक 11 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे उहो आहे हथ। हथ खे जॾहिं असां हिजे कयूं था त हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ, हये ज़ेरा ही, हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ, अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने, आहिनि। हथ ही हथ आहिनि। ॿियो लफ़्ज़ अचे थो मीम ज़बर अम, टे ज़बर अट, मट, हये ज़ेरा ही, मीम ज़बर अम, टे ज़बर अट, मट, अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने, आहिनि। मट ही मट आहिनि। दाल ज़बर अद, रे ज़बर र, दर, हये ज़ेरा ही, दाल ज़बर अद, रे ज़बर र, दर, अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने, आहिनि। दर ही दर आहिनि। उन खां पोइ सबक खां हेठि जेके असांजा चंद लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे सम्झूं था, जंहिंमें हे ज़बर ह, रे ज़बर र, हर, घे ज़बर घ, रे ज़बर र, घर, हे ज़बर ह, टे ज़बर ट, हट, दाल ज़ेरे दे, लाम वा लो, दिल्लो, भे अलिफ भा, गे पेशो गो, भाग, भे ज़बर भ, लाम वा लो, भलो, वाव ज़बर व, खे ज़बर ख, रे पेशो रो, वखर, वाव ज़बर व, ठे पेशो ठ, वठ, वखर, वठ, मीम ज़बर म, टे पेशो ट, मट, भे ज़बर भ, रे ज़ेरे रे, भरे, मट भरे, घे ज़बर घ, रे ज़ेरे रे, घर, हे ज़बर ह, लाम पेशो लो, हल, घर, हल, दाल ज़बर द, रे ज़बर र, दर, वाव ज़बर व, टे ज़ेरे टे, वटे, नून ज़बर न, बये ज़ेरा बी, हे पेशो हो, बी हो, दर वटे न बी हो। हाणे ही असांजो सबक 11 हुयो, जंहिंमें असांजा ज़्यादातर ज़बर जो इस्तेमाल थियल आहे। इन खां अलावा ॿिया वरी गॾियल तौर ते जेके बि गुज़िरियल क्लासनि में असां पढ़िया आहिनि उहे बि आवाज़ ऐं अहिड़ा अल्फाज़ उन में बि शामिल आहिनि। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।